योग यानी मिलना, जोड़, 2 + 2 यानी 4, 2 + 2 4 है ना, तो उनके 8 चइबो आहे, हिंदी में योग चइबो आहे। योग यानी जोड़। त नित्य योग में योग, ध्यान ॾिजो, नित्य योग जेके हमेशा भगवान सां मिलियल आहिनि उनमें योग मिलियल आहिनि, और नित्य योग में वियोग। हिकिड़ो भक्त भगवान सां मिले तो मिलियल ई पियो आहे, विछोड़ो कोन्हे, हिकिड़ी अवस्था, ध्यान ॾिजो। ॿी अवस्था भक्त भगवान सां मिलियल ई पियो आहे, पर उन में बि हिकिड़ो विछोड़ो आहे, वियोग आहे, अॻिते हली क्लियर थींदो। हा, ऐं टीं अवस्था वियोग में भी नित्य योग, भगवान साम्हूं कोन्हनि, नज़र नथा अचनि, भगवान अलाए काथे आहिनि, भक्त भगवान खे यादि तो करे, भगवान न हूंदे भी करे याद में समाइजी आहे, भगवान मिली आहे। इहो आहे वियोग में नित्य योग। और चौथी अवस्था कहिड़ी आहे? चो हरे राम। वियोग में वियोग, भगवान आहिनि भी कोन ऐं विरह भी लॻल आहे, रोम भी था। हाणे इन चइनी अवस्थाउनि खे अञा सरल ढंग सां समझो। जैसे श्री राधा और श्री कृष्ण का परस्पर मिलन होता है, ध्यान दीजो, राधा कृष्ण भगवान मिलन था, आहिनि त हिकु ई, ॿ रूप धारण किया अथऊं, मिलन था, त इहो नित्य योग में योग आहे। राधा जी श्याम सुंदर भगवान सां मिली, कॾहिं अलॻि आहिनि ई कोन, मिलियल ई, ऐं मिली करे बि ॿिनि शरीरनि जे रूपी ॿ थी करे वरी मिलिया, नित्य योग में योग थियो। हाणे ध्यानु ॾिजो, इनखे चइबो आहे हमेशा मिलियल, उन में मिलिया, नित्य योग में योग, श्री राधा श्री कृष्ण। हाणे ध्यान ॾिजो, मिलन होने पर भी राधा जी के मन में ऐसा भाव आता है कि श्री कृष्ण कहीं चले गए तो, श्री कृष्ण कहीं चले गए हैं, भगवान चले गए, और वो एकदम कह उठती है कि प्यारे तुम कहां चले गए। प्रेम एडी ऊंची शय आहे कि श्री कृष्ण मिलियल ई राधा सां गॾु वेठा आहिनि, और राधा जी जे मन में इहो बि ख़्याल अची थो वञे, जंहिंसां वधीक प्रेम आहे उनजो ख़्याल बि वधीक ईंदो आहे, ध्यानु बि वधीक ईंदो आहे, यादि बि वधीक ईंदी आहे, उनजो नाम जपणो न पवंदो आहे, पाण ई हलंदो आहे। राधा जी सां श्री कृष्ण मिलिया आहिनि, और राधा जी अरे श्री कृष्ण हली विया, हे कृष्ण तव्हां काॾे हली वियो? भगवान चवंदा मां त हिते बीठो आहियां। त इहो छा थियो? नित्य योग में वियोग। श्री कृष्ण मिलियल आहिनि, पोइ बि लॻे थो हली आहे। प्रेम में भी हिकिड़ो भाव थींदो आहे न प्रेमीअ जो, चओ हरे राम। ये सब आनंद वधाइण वारा आहे। त इहो छा आहे भाई? नित्य योग में वियोग। हाणे ध्यान जो, श्याम सुंदर सामने नहीं है, राधा जी वेठी, श्याम सुंदर कोनन उते, श्री कृष्ण कोनन, पर राधा जी जो मन उन जे गहरे यादनि में खोइजी वियो, गहरो चिंतन तो करे, ऐं मन सां ई तो लगे अरे श्री कृष्ण तो वया ही न आहिनि, हे तो साम्हूं बीठा आहिनि। इन जो वर्णन भागवत में विस्तार सां आहे। राधा जी गोपीजन श्री कृष्ण के जेॾीमहिल यादि थी कनि, उद्धव जी आया आहिनि ओॾीमहिल, ऐं उद्धव जी ॾिसनि था अरे श्री गोपीजन त केॾीमहिल खिलनि थियूं, केॾीमहिल कृष्ण सां ॻाल्हाइण थी लॻनि, ॼण कृष्ण बगल में बीठा अथनि, और श्री कृष्ण तो मथुरा में वेठा आहिनि। यानी एॾी प्रेम जी ऊंची उन्हनि जी दशा आहे। असां त चई वेंदा आहियूं बसि भॻवान नचनि था, ॻाइनि था पिया, रास था कनि। हाणे गोपियुनि जी कहिड़ी अवस्था आहे कि भगवान कोन्हनि पोइ बि आहिनि, साम्हूं कोन्हनि पर उनखे लॻे ई कोन थो कि भगवान कोन्हनि, हे त भगवान वेठा आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाइनि थियूं। यशोदा मैया ॻाल्हाए थी, अरे धीरे ॻाल्हायो, कन्हैया सुम्ही पियो आहे, ॼाण उथण वारो आहे, ॾाढो उद्यमी आहे, परेशान कंदो। वरी इन महिल उनजे लाइ मक्खन कढी रखियो आहे, मां वरी खेॾण वेंदो ग्वाल बालनि सां, गांयूं चारण जो समय थियो अथसि, सॼे गोकुल खे परेशान कयो अथई। यानी न हुजी करे बि भगवान उन्हनि खे अठ ई पैर पंहिंजो अहसासु कराइनि था, मां तोसां गॾु आहे। इहो छा आहे? वियोग में नित्य योग। चओ वियोग में नित्य योग। थोड़ो थोड़ो हिंदी पढ़ंदा क्यों भाई? सब वेद शास्त्र पुराण संस्कृत हिंदी में ही था है, सिंधी तो अञा न ईंदी आहे असांखे। अंग्रेजी भाषा तो वीचारी लूली लंगड़ी आहे, एतिरी उनमें एतिरी संभावना ही ना है कि वेद शास्त्र जो सही वर्णन थी सके, शब्दावली कोन्हे।
चो हरे राम। तो इहो आहे वियोग में नित्य योग। हाणे ध्यान जो श्याम सुंदर थोड़े समय के लिए सामने नहीं आए, पर मन में ऐसा भाव है कि बहुत समय बीत गया, श्याम सुंदर मिले नहीं, क्या करूं, कहाँ जाऊं, श्री कृष्ण कैसे मिले, श्याम सुंदर तुम कहाँ गए। तो यह वियोग में वियोग है। यानी अगर भगवान के 4 ॾींहं थी विया आहिनि न, तो गोपी चवनि थी न पल पल युग जे समान तो गुजरे। तो इहो वियोग में भी वियोग आहे। चो हरि राम हे हरि। हाणे ध्यान जो वास्तव में जेके 4 अवस्थाऊं आहिनि, इन चइनी अवस्थाउनि में भक्त जो भगवान सां नित्य योग जीअं जो तीअं ठहियल आहे। छो जो विछोड़े में भी उनजी यादि आहे, हा न, ऐं मिलण में भी उनजो प्रेम यादि आहे। यानी भक्त खे एॾी कृपा आहे भगवान जी कि विछोड़े में भी उनजी भक्ति आहे, मिलण में भी भक्ति आहे। चओ हरे राम। कोई भी अवस्था हुजे त भक्त त भगवान सां जुड़ियल ई पियो आहे। वियोग कॾहिं थींदो ई न आहे, थी सघे नथो, थियण जी संभावना भी न आहे। इन करे श्री कृष्ण भगवान उद्धव महाराज के मोकिलियो त वञो गोपिन वटि, ॾिसी अचो मुंहिंजी भक्त कीअं थींदियूं। इन ही नित्य योग के प्रेम चइबो आहे, हा न, इन खे ही प्रेम चइबो आहे। छो जो प्रेम में प्रेमी ऐं भक्त ॿई हिकु थी वेंदा आहिनि, पतो ई न पवंदो आहे। पानी ऐं खीर मिली वञे जे तुरंत, हे बाल्टी भरियल अगरि तव्हां खीर में अधु गिलास अगरि पानी जो मिलाईंदो, पतो पवंदो हुन में 4 बूंदूं पाणी जी काॾे वेंदियूं। जल जो अस्तित्व खीर में ही बदिलजी वेंदो, जल ॻोल्हण सां बि लभजंदो कोन, उहो खीर ही बणिजी वेंदो। त अहिड़ी तरह सां भक्त भगवान में खोइजी भगवान ही बणिजी वेंदो आहे। इन खे प्रेम चवंदा आहिनि। उते भिन्नता कॾहिं थी नथी सघे। प्रेम जो आदान प्रदान करण जे लाइ भक्त ऐं भगवान में संयोग ऐं वियोग, मिलण ऐं विरह जी इहा लीला हलंदी रहंदी आहे। हर क्षण प्रेम वधंदो वेंदो आहे। बोलो भक्त वत्सल भगवान।